नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। वहाँ के कंडियारो का खबर ॾिनालूं त कंडियारो में 3 मई योम सहाफ़त के हवाले से कंडियारो में यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां अल्ताफ़ सोलंकी, मीर मुमताज़ मला, सलीम रज़ा मला, राशिद खावड़, एडी गांगरो, अब्दुल गफूर मंगरियो ऐं ॿियनि पारां हथनि में पम्फलेट खणी आज़ाद सहाफ़त जिंदाबाद जा नारा हणी रैली कढी वई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि जो चवणु हो त अॼु पूरी दुनिया में सहाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, पर अफ़सोस आहे जो अॼु ताईं सहाफ़ियुनि खे पंहिंजा हक़ मिली न सघिया आहिनि। सहाफ़त जी आज़ादी वारो सवाल पूरो थी न सघियो आहे। सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ज़्यादतियूं, नाइंसाफ़ियूं जारी आहिनि। सहाफ़ियुनि खे पंहिंजा फ़राइज़ निभाइण खां रोकियो वञे थो। हिननि चयो त मीडिया रियासत जो अहम थंभ आहे, जंहिं जे हक़नि जे लाइ अमली क़दम खणणु घुरिजे। आख़िर में सहाफ़ियुनि पारां सिंध में सहाफ़ियुनि ते थियल कूड़ा केस ख़त्म करण जो मुतालबो कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।